अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे सिंध जी रेजाणी तारीख़ जा 6000 साल। मौज़ू तारीख़, मुसनिफ़ M.H. पंवर, 1925 ईस्वीअ खां 2007 ईस्वी, सिताराए इम्तियाज़। सहेड़ींदड़ ऐं सिंधीकार उमर सूमरो। छापो पहिरियों साल 2013 ईस्वी। छपाईंदड़ उमर सूमरो एकेडमी, B138, ब्लाक 2, सादी टाउन, कराची, सिंध। किस्त चोटीहीं, ज़मीमूं 1। सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि सभिनी ज़िलनि जे वाहन जूं ॾिनल तफ़सीली टेबलियूं, जंहिंमें कुझु 33 किस्त ताईं बयानु करे आयो आहियां, अञा काफ़ी आहिनि, जिन में ॿुधंदड़ खे शायदि दिलचस्पी न हुजे, पर जेकॾहिं कंहिं मुहक़िक़ ऐं तारीख़दान खे उन जी ज़रूरत पवे त हिन किताब जो मुतालियो करे सघे थो। बाक़ी रहियल जन ज़िलनि जूं तफ़सीली टेबलूं आहिनि, उन्हनि जा सिर्फ़ु नाला पढ़णु ज़रूरी थो सम्झां। रोडी डिवीज़न में सरकारी वाह, सेवण डिप्टी कलेक्टोरेट जा वाह, शाहबंदर डिप्टी कलेक्टोरेट जा वाह 1876 ईस्वी। शिकारपुर डिवीज़न में सरकारी वाहन जी लिस्ट उन्हनि बाबति ॿी ॼाण सां गॾु 1876 ईस्वी। शिकारपुर डिवीज़न में सरकारी वाह टंडरो मोहम्मद ख़ान डिप्टी कलेक्टोरेट वाह 1876 ईस्वी। टंडे डिवीज़न में जागीरदारी वाह, नारे ज़िले में वाहन जी लिस्ट 1876। ज़मीमूं 2, सिंध जा शहर ऐं वसंदियूं सिंधू दरिया सिरिश्ते जे वहकरनि में फेरा अचण सबबि उन्हनि जो वसण ऐं फिटण। 3500 क़ब्ले मसीह खां 1843 ईस्वीअ ताईं। ज़राअत ई उहा ईजाद हुई जंहिं आबाद ज़िंदगीअ, ॻोठनि, गसनि ऐं वापार जी वाट ॾेखारी। ज़राअत खे रेजाणीअ जे अचण सां हिकु वॾी टेक मिली ऐं उहा शहरनि जी ओसर, माल जे आण नेण जे नवनि तरीक़नि ऐं शहरनि विच में तोड़े ॾेहां ॾेही वापार ॾांहुं वठी वेई। उन लेखे रेजाणी तारीख़ वसंदियुनि जी तारीख़ सां सही सिधी ॻंढियल आहे। सिंधू दरिया पंहिंजो वहकिरो मटाईंदो हो त वसंदियुनि, गसनि ऐं वापार में तमामु वॾा फेरा आणे छॾींदो हो ऐं माण्हुनि खे हिकु हंधां ॿिए हंधि लॾे वञण ते मजबूर करे छॾींदो हो। शहरनि ऐं वसंदियुनि में 6500 क़ब्ले मसीह खां हिन महिल ताईं आयल वॾनि फेरनि जी ॼाण हिते ॾिजे थी। सिंधू दरिया सिरिश्ते में न रुगो संदसि साहकारी 7 दरिया सवात, काबिल, झेलम, चनाब, रावी, ब्यास ऐं सुतलज, पर संदसि घटि ॼातल सहकारी ओलाही टुकरियुनि मां ईंदड़ धाराऊं ऐं अरावली जो नेकर आणींदड़ लूणी माथिरीअ जा ॿिया दरिया पिणु अची वञनि था। सिंध जे ओलाही टुकरियुनि कोहिस्तान जे मींहं ते वहंदड़ नई जो असरु अॼु सूदो महसूसु करे सघिजे थो। उहे हर साल तूफ़ानी या तिखे वहुकिरे वारी ॿोॾ आणींदियूं आहिनि ऐं टकिरियुनि खे रोड़े झझो लट साण खणी आणे मैदानी इलाइक़नि में सथींदियूं आहिनि। ओलहंदे सिंध में जाबलू माथिरीअ वारियूं ॿनियूं निज पिज उन्हनि 3 दर्जन खां वधीक धाराउनि जो ई दान आहिनि। हिननि मंझां वॾियूं आहिनि उत्तर सिंध में मौला, मिज़ाराणी, सीता ऐं गाज, जंहिंखे टेक भराईंदी आहे बलोचिस्तान जे बूलान। कंहिं ज़माने में बूलान मंछर ढंढ रस्ते सिंधूअ में हाणोके सेवण शहर जे ॾखिण ओभर पासे वटि छोड़ कंदी हुई। ॿियूं धाराऊं बोलान जूं सहकारी हुयूं। 9000 खां 4000 साल अॻु उन्हनि हिकु ॿारो वहंदड़ धारा ठाहे छॾी हुई। ओलह पासे खां ईंदड़ हिननि सहकारी नयुनि पारां लटो आणे सथण सबबि उहा धारा उभरंदे पासे रिणंदी वई। उहा धारा सिंधू दरिया में पाण में पिणु सेवण खां घणो मथां छोड़ करे सघे हा, पर न पए करे सघी, छाकाणि त सिंधूअ जे हिकु ॿारो वहंदड़ उलहंदी छाड़ जंहिंमें मींहं वाच जे ज़ोर वारनि ॾींहंनि खे छॾे हिन खां घणो वधीक पाणी हूंदो हो। सिंधूअ जी उहा उलहंदी छाड़ सिंधूअ जे मुख्य धारा खां कुझु पंधु विथी रखंदी पई आई। नेकर नींदे नींदे हिननि हिकु तकीअ तौरु ठाहियल घस सां
जेको सिंध कस सिंध होलो करे जातो वञे थो, ढोरनि ऐं तराइनि जो हिकु सिलसिलो ठाहे छॾियो। गड़ी खेरे ऐं शदाद कोठ खां हेठि वारियूं तरायूं ऐं हमल ऐं मंछर ढंढूं उन ई नेकर जी ई तख़लीक़ आहिनि। सेवण खां हेठि वॾियूं सहकारी नयूं आहिनि, सन, ॿारण, कल्लू ऐं जुंगशाई, जेतोणीकि उहे सॼो साल न आहिनि वहंदियूं, पर अक्सर सालनि में 1 लख क्यूसकनि जो वधि में वधि नेकर आणींदियूं आहिनि ऐं सिंधूअ में छोड़ कंदियूं आहिनि। जंहिं छिते अंदाज़ में उहे सिंधूअ में छोड़ कंदियूं आहिनि, तंहिंजो अंदाज़ो हिननि हक़ीक़तुनि मां लॻाए सघिजे थो। सन जो शहर सिंधूअ जे ओलाहीं बंद ते बीठल आहे, पर शहर सिंधूअ जे पावक खां केतिरनि सवनि सालनि खां बचंदो आयो आहे। दरिया ओलह पासे रुगो कुझु फुट बि वञी नथो सघे, छाकाणि त सन वेझो सिंधू दरिया में छोड़ कंदड़ सन नए दरिया जी परीअं कंदीअ खे खाई पाणीअ खे परते धिके छॾींदी आहे। उन जी छोड़ करण महिल सिंधूअ जो मेरांझड़ो पाणी रुगो ओभारियुनि भरते ॾिसण में ईंदो आहे ऐं ओलाहीं भरते रुगो सन नए जो लुड़ाटो नासी पाणी हूंदो आहे। लॻभॻि साॻियो ई कमु ॿारण जो सिंधूअ ते ओंगर वेझो आहे ऐं ॿारण जे थोरनि सां ई झिरक शहर सिंधूअ जे पावक खां 2000 सालनि खां बचंदो आयो आहे। कींझर ढंढ खे रोड ऐं कल्लू मींहं धाराऊं संभालींदियूं पियूं अचनि। जन दरिया में वञी पाण खां पहिरियां मिटी रोड़े हिते तराई ठाही हुई। जुंगशाई ने बि साॻियो कमु कयो ऐं कलरी ऐं हाले जी ढंढ वारियूं तरायूं ठाहियाऊं। लूणी ऐं ओभर वारियुनि ॿियनि धाराउनि जी कहाणी बि घटि ड्रामाई न आहे। उन्हनि सिंध जो हाणोको ओभारियूं थर सड़जंदड़ ऋण, हिंद महारण जो भाङूं धरती जोड़ जुगन दौरान जोड़ियो। दिरशादोती सरस्वती सिलसिलो पाइस्टोसिन जुग दौरान लूणीअ में छोड़ कंदो हो। उन विचोले प्लेस्टोसिन जुग दौरान हाणोकी हाकिड़े दरिया में उमरकोट वेझो छोड़ करणु शुरू कयो ऐं प्लाइस्टोसिन जुग जी पछाड़ीअ में ढंढ जी मखी फराश चोटियारी सिरिश्ते में ऐं उतां पोइ हाणोकी हाकिड़े रस्ते समुंड में 10,000 खनि साल अॻु उन पंहिंजो बेकानीर ऐं बहावलपुर जे विचां सखर ज़िले ॾांहुं उतां वरी हाणोकी रेणी ऐं हाकिड़े या उभरंदे नारे खां कोरे खारीअ वारो बिल्कुलु पछाड़को वकिरो शुरू कयो। ओभर पासे हिंद महारण ऐं ओलह पासे सिंध जे कोहिस्तान सां सिंध जो विचूं भाङूं सिंधूअ लाइ बचियो त जेॾां वणेसि ओॾां वञे। सिंध में घिड़ंदे घणो करे सदाई हिकु उलहंदी छाड़ पे छॾी। जीअं अॻु ॿुधायो वियो आहे ऐं उत्तर सिंध में घणो करे उभरंदियूं छाड़ूं न हूंदियूं हुअसि, सवाइ घटि में घटि 5000 सालनि खां 1000 साल अॻु जे। जॾहिं हिकु उभरंदी छाड़ छॾियईं जेका अलोर गारज मां लंघी उभरंदे मीरवाह वारे लंघ सां कोटड़ीअ ॾांहुं वई ऐं उतां पोइ ॾखण सिंधूअ जे विचें मुख्य धारा सदाई सखर जे ओलाहीं पासे वहंदी रही ऐं उतां मुड़ी हाणोके ख़ैरपुर ज़िले वारे वकिरे जे आर पार ऐं घणो करे हाणोके वकिरे खां 10-15 मील ओभर में वहंदी रही। सखरनि जे ओलह खां ओभर वारी हाणोकी सिंध खां हेठां सिंधूअ पंहिंजी छोड़ बेटारी डेल्टा जो मुंड शुरू कयो ऐं घणो करे 2 या 3 छोड़ छाड़ूं पे छॾियूं। वरी उन्हनि मझां हर हिकु समुंड कंदीअ वेझो वञी 2 या वधीक छाड़ूं पे छॾियूं। गुज़िरियल समूरियुनि सदियुनि में समुंड कंदीअ वेझो वञी समुंड में छोड़ कंदड़ वॾियुनि छोड़ छाड़नि जो अंगु 5 खां 8 हो। जीअं त सिंधूअ जे मैदाननि में लाहूंदियूं फी मेल अटकल 8 इंच आहिनि, सो उन लाहूंदीअ ते पाणी एतिरो त ढरो वहे थो जो दरिया पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा मां आंदल लट जितां उहो मैदाननि ऐं टकिरियुनि जूं लाहूंदियूं घणियूं हुजण करे रोड़े अचे थो, विहाण शुरू करे छॾींदो आहे। लट विहण सां दरिया जो पेट भर वारे इलाइक़े खां मथे खजी वेंदो आहे ऐं पोइ उहो नओं वकिरो ठाहिण लाइ टुटंदो आहे। वकिरा जटरादार न आहिनि हूंदा, पर जेकॾहिं दरिया का गारज कढी वधे त उते घणो करे केतिरनि सदियुनि ताईं ॼमी वेंदो आहे। सिंध में मशहूरु गारजूं ही आहिनि। अलोर गारज जितां सिंधु घटि में घटि 5000 खां 1000 साल अॻु दौरान वहंदो रहियो।
बखर गारज जंहिंजे विचां सिंधु पुठियनि 1000 सालनि खां वहे पियो। कोटड़ी हैदराबाद गारज जंहिंमां सिंधु 1758 ईस्वीअ खां वठी वहे पियो। सामोई गारज जुंगशाही ऐं मकली टकिरियुनि जे विच ते उन्हीअ खे दरिया 1333 ऐं 1350 ईस्वीअ जे विच ते छॾे वियो। बंबोर गारज बंबोर शहर ऐं साम्हूं परींहं भर ते हर जेनिया लूण खाइण वारे टकर जे विचां हीअ गारज 325 क़बले मसीह ऐं 1228 ईस्वीअ जे विच ते मौजूदु हुई ऐं थी सघे थो दरिया खेसि 1300 ईस्वीअ धारे छॾे वियो हुजे। पीर पिठो गारज जेका सिंधुअ जे बगाड़ छाड़ जो पाणी 1000 ईस्वी खां वठी वरी खणंदी रही ऐं निस्बतन गैर अहम हुई। अड़लवा गारज जेका सिंधुअ जे उलहंदी छाड़ मंछर ऐं टाकरू धाराउनि जो पाणी लंघण ॾींदी हुई। हिन खे सेवण ऐं भॻो टोड़ो टकिरियुनि जे विच ते हिकु पकी गारज मंझां नओं मोह ॾिनो वियो आहे। गारजूं दरिया ऐं उन जे छाड़नि खे सदियुनि ताईं ॼमाए बीहारे छॾींदियूं आहिनि ऐं उन्हनि हंधनि ते पकियूं वसंदियूं वसणु शुरू थी वेंदियूं आहिनि। वसंदियुनि खां सवाइ सोक आबहवा वारनि इलाइक़नि में सदाईं पाणी मिलंदो रहण वारनि हंधनि ते पाणीअ जी पूॼा जा मर्कज़ वसंदा आहिनि, जंहिंजे नतीजे में उहे माग पवित्र बणिजी वेंदा आहिनि। पथर जुग में इंसानी वसंदियूं रोड़ीअ वारनि टकिरियुनि में हिकु 32 एकड़नि ते पखिड़ियल पथर जुग जे औज़ारनि जो कारखानो आहे। हिन माग तां लदल औज़ारनि जो हिकिड़ो क़िस्म अॼु खां 5 लख साल आगाटो आहे, पर केतिरा अहिड़ा बि आहिनि जिन खे आख़िरी पथर जुग जे औज़ारनि 35,000 खां 10,000 क़बले मसीह ऐं पथरी नंढड़ो पथर जुग जे औज़ारनि 10,000 खां 2500 क़बले मसीह वारनि कैटेगरियुनि में रखियो वियो आहे। हिन इलाइक़े जा औज़ार उभन शाह, शहनशाह बलोच ॻोठ ऐं कोटड़ीअ वेझो कोटड़ी टकिरियुनि में उनड़ फार्म तां पिणु लधा आहिनि। औज़ारनि जो हिकु मख़सूस क़िस्म जंहिंमें मच्छी मारण जा औज़ार पिणु शामिल आहिनि पिणु हैदराबाद ठटो रोड ते हैदराबाद खां अटकल 25 मील पंध ते हिकु टकिरीअ जे चोटीअ तां लधा आहिनि। इन्हनि समूरनि मागनि जे औज़ारनि मंझां कुझु पथरी जुग वारा पिणु आहिनि जेके 10,000 क़बले मसीह खां पोइ पधरा थिया ऐं सिंधु सकाफ़त जुग दौरान ट्रामे जे औज़ारनि जे अचण ताईं कमु ईंदा रहिया। सिंध में 6,500 खां 3,500 क़बले मसीह दौरान इंसानी वसंदियूं। पकियूं वसंदियूं वसण जी शुरूआत बोलान नए ते सिबीअ खां 10 मील ॾखिण ओलह पासे महरगढ़ में 6,500 क़बले मसीह में ज़राअत जे अचण सां थी। बोलान न उन्हनि ॾींहंनि में सिंध कस सिंध होलो जे विचां लंघी मंछर ढंढ ऐं उतां पोइ अड़ल रस्ते सिंधु दरिया में वञी पवंदी हुई। बोलान जो मंछर ॾांहुं वेंदड़ पुराणो वहकिरो मागनि जो हिकु सिलसिलो पधिरो करे थो, जंहिंजे जेतोणीक खोटराई न थी आहे, पर उहे हिन इलाइक़े में इंसानी वसंदियुनि ॾांहुं इशारो कनि था। ही माग सिंध ताईं पखिड़ियल आहे। 3,500 खां 3,000 क़बले मसीह या आमिरी या अवाइली सिंधु सकाफ़त जुग दौरान इंसानी वसंदियूं। आमिरी ओलाही टकिरियुनि जो पाणी मंछर ढंढ खां सिंधु दरिया ॾांहुं नींदड़ अड़ल वाह ते हिकु अहम वसंदी आहे। हिन जा हम असर माग बुलान मंछर नेकर ते अली मुराद टंडो रहीम ख़ान गाज़ी शाह ऐं शाह हसन आहिनि। मंछर ढंढ पंहिंजे सिर पाण शिकारियुनि जी हिकु जन्नत इंसान हथां घणो आगाटनि वक़्तनि खां वठी इस्तेमालु थींदी हुई, न रुगो मच्छीअ जे 200 खनि क़िस्मनि लाइ, पर 12 खां वधीक क़िस्म जे परॾेह मां ईंदड़ पखियुनि लाइ पिणु, जेके सियारे जे मुंद में साइबेरिया मां ऐं रूस जे ॿियनि ढंढुनि तां ईंदा हुआ। ट्रामे जे नक्शे 150 ईस्वीअ में ॾेखारियल सिंध जूं वसंदियूं ऐं संदसि वेकिराई फाकन ऐं ड्रिघाई फाकन लेखे उन्हनि जा मुमकिन नाला। टालिमी जे नक्शे टालिमी वारा नाला अॼोका थी सघंदड़ नाला: असीगिरामा उच, पसीपेडा सेवण, परेसी सिंध जो कोहिस्तान, ओस्काना एग्ज़िकेंस माहोट्रा, मोसरना मोसिकाना मोसिकेंस जो मुल्क, बेनागिरा अलोर, केमीगिरा अलोर जे उत्तर में दरिया, कलाका क्रोकला उभन शाह, बारीबरी
बारिबरिकान, भंभोर ऐं 300 ईस्वी खां वठी अॼु ताईं देबल, ओरिंदा, वञड़ोठ, पिस्का, धामराहो में ॿुॾी धामराहो में ॿोधी ठुल, बटालियन, सिंधुअ जो छोड़, बेटारो डेल्टा, अरबिता, कोहिस्तान जो खीरथर जाबलू सिलसिलो, सरास्ट्रीन, सिंध नार हाणोको ऋणकच्छ, इंडो साइथिया, सिंध मुल्तान ताईं, पटाला, ब्रह्मणाबाद, पसीपेडा जे ॾखिण में दरिया अड़ल। 3000 खां 2300 क़बले मसीह दौरान अहम वसंदियूं। हिकु अहम वसंदी कोटडिजी सिंधुअ जे अलोर गारज मां लंघंदड़ छाड़ ते हुई। सामाणल सिंधु सकाफ़त जूं वसंदियूं 2300 खां 1650 क़बले मसीह। हिननि जी नुमाइंदगी मोहन जो दड़ो करे थो ऐं ही सामाणल सिंधु सकाफ़त जा माॻ लेखजनि था। हिन वक़्तु सिंधुअ जे छाड़नि ते हेठियनि हंधनि ते आहिनि। जुड़ेर जो दड़ो बुलान मंछर नेकर ते बलोचिस्तान में, लीमे जूणेज जो दड़ो सिंधुअ जे उलहंदी छाड़ ते, विञड़ोठ, दरशादवती, सरस्वती, हाकड़ो दरियाई सिरिश्ते ते, मुहन जो दड़ो ऐं लोहम जो दड़ो उत्तर सिंध में सिंधु दरिया जे मुख वकिरे ते, पांधीवाही, अली मुराद, टंडो रहीम ख़ान, गाज़ी शाह, शाह हसन सेवण ऐं आमिरी, बोलान, मंछर, अड़ल नेकर सिरिश्ते ते, कोडजी सिंधुअ जे अलोर मां लंघंदड़ छाड़ ते, पोखण तोंग, खजोर, शाह जो कोटड़ियो, कोहतराश, आरब जो थाणू, उस्मान बुठी, झंगड़ी, बचाणी ऐं ॾिसोई सिंधुअ जी हिकु सहकारी ॿारण ते, नोइट्रो, दिरशादवती, सरस्वती, हाकड़ो दरियाई सिरिश्ते ते, रेणी, हाकड़ो, दिरशादवती, सरस्वती सिरिश्ते जे पासनि सां सखर ऐं ख़ैरपुर ज़िलनि में अणचकासियल माॻनि जो हिकु वॾो अंग। ढुरकंदड़ सिंधु सकाफ़त दौरान वसंदियूं झुकर सिंधुअ ते, झांगार मंछर ढंढ ते, सिंध में 500 क़बले मसीह खां 200 क़बले मसीह दौरान वसंदियूं, अलोर, अलोर गारज ते सिंधुअ जे उभरंदी छाड़ ते ऐं मोसीकेनस जे राजधानी, माहोटा सिंधुअ जे मुख्य वकिरे ते, पटाला, ब्रह्मणाबाद जंहिंजी ॻाल्हि 450 खां 400 क़बले मसीह धारे लिखियल पाणिनीअ जी संस्कृत ॿोलीअ वारी ग्रामर में ब्राह्मण का सॾे कयल आहे, सिंधुअ जे उभरंदी छाड़ ते हो। सखर सिंधुअ जे मुख्य वकिरे ते पाणिनीअ हिन खे साकारा करे थे ॼातो। सिकंदरी बंदरगाह, भंभोर या बारबरिकान सिंधुअ जे उलहंदी छोड़ छाड़ ते, सेवण, बुलान, मंछर, अड़ल नेकर जे अड़ल छाड़ ते, सिंध में 200 क़बले मसीह खां 100 ईस्वी दौरान वसंदियूं, अलोर, अलोर गारज ते सिंधुअ जे उभरंदी छाड़ ते, सदोसण, सेवण सिंधुअ जे अड़ल छाड़ ते, मिनागिरा या पटाला या बेनागिरा सिंधुअ जे उभरंदी छोड़ छाड़ ते, बारबरिकान, भंभोर सिंधुअ जी उलहंदी छोड़ छाड़ ते, अरबी समुंड, एरिथ्राई समुंड, ॻाढ़ो समुंड सॾिबो हो, रनीकोट किलो, सुकी ऐं दरिया रस्ते हमलनि खां बचाव लाइ सिंधुअ जे वहुकिरे खां 35 मील परे ओलह पासे अॼियो वियो। नक्शो नंबर 72, 100 खां 750 ईस्वी सिंध जा शहर। 100 खां 750 ईस्वी सिंधुअ जे उलहंदी छाड़ ऐं बुलान मंछर अड़ल नेकर ते शहर। लीमे जो दड़ो, लीला जी माड़ी, पांधी वाही, सेसाम, शाह हसन, टंडो रहीम, गाज़ी शाह, अली मुराद, सेवण, धामराहू ऐं माहोटरा, अलोर गारज मां लंघंदड़ सिंधुअ जे उभरंदी छाड़ ते शहर लिकाणी, माथेलो, हकड़ा, कोटासर ऐं कोडजी, सिंधुअ जे मुख्य वकिरे ते शहर साकारा, सखर, दरबेलो, ठुल, मीर रुकण, कोट लालू, ॾेपर घांगरो ऐं ब्रह्मणाबाद, सिंधुअ जे उभरंदी छोड़ छाड़ या उभरंदी पराण ते शहर ढलिया, मीरपुर ख़ासि, हाकड़े सिंधुअ या सुतलज जी उथल ते शहर वञड़ोठ, थर, अमरकोट ऐं नऊंकोट, सिंधुअ जे उलहंदी छोड़ छाड़ ते शहर सॾेरण जो दड़ो, रावड़,
बुध जो टकर, किड़कोट, शाह हुसैन, ठरी गुजो, पीर पिठो, झिरक ऐं नेरून जो हंधु हैदराबाद नाहे, पर उन खां 10 या 15 मैल ॾखण पासे ऐं टंडे महमद ख़ान खां मथे पासे गंजे टकर जे पाड़ में टकिरुनि जे ॾाखिणे कोर ते को हंधु थी सघे थो। दरिया 16 मैलनि खां वधीक ओभर पासे पे वियो। उन जो पाणी नेरून ताईं पहुचणु मुमकिन न हो, छो त ज़मीन जी लाहूंदी उबतड़ हुई। तंहिंखां सवाइ हैदराबाद शहर ऐं उन जे भरपासे थियल वॾे पैमाने ते खोटाईअ मां पिणु कंहिं आगाटी वसंदीअ जा ओञाण न मिलिया आहिनि। ॿारहं नेकर सिरिश्ते जे शहर तौंग पोखण, झंगड़ी ऐं ॾिसोई अरबी समुंड उन्हनि ॾींहंनि में बहरे फारस ईरानी समुंड सॾिबो हो, छो जो ईरान जा वापारी जहाज़ समुंड ते छायल हुआ। 700 खां 1000 ईस्वीअ दौरान वसंदियूं। सुकार वारनि ॾींहंनि दौरान सिंधु दरिया ॿीहर पेर ॼमाया हुआ ऐं सिंध जी ज़रई मईशत ते तमामु घणो महिरबान थी वियो हो। सिंधुअ जो हिकु उभरंदो वकिरो अटकल 1000 ईस्वीअ ताईं अलोर गारज मां पे लंघियो। तॾहिं दरिया सॼो बखर गारज मां लंघी बगरोर, रोहिड़ी ऐं बखर सखर खे अहमियत वठाए छॾी हुई। सिंधु दरिया जी उलंदी छाड़ जेका बेगारी वाह जे पेट तां पे निकिती ऐं सिंध कस मां पे लंघी, तंहिं पिणु शिकारपुर ज़िले में रुस्तम वेझो उलहंदे नारे जे पेट तां हिकु छाड़ छॾी ऐं पाण पंहिंजी माउ छाड़ सां ककड़ वेझो वञी गॾी ऐं उतां पोइ मंछर ढंढ ॾांहुं हली वई। मुखधारा ते बखर गारिज छॾण खां पोइ ठुल मीर रुकण ऐं कालारी हुआ ऐं उहा हाणोकी नवाबशाह जे ओलह में इंजीनियरिंग यूनिवर्सिटीअ वेझो लंघंदी हुई। उन पिणु ओलह पासे हाणोके रोहिड़ी कैनाल जे पेट तां कंडियारे खां सईदाबाद ताईं हिकु मंगली छॾी हुई। ॾखण सिंध जे उभरंदी छोड़ छाड़ ठुल मीर रुकण जे उतर वटां हली ऐं ब्राह्मण आबाद उन खां ओलह में हो। उन उभरंदे प्राण में वञी पुछड़ी कई। मुख छाड़ झिरक खां 30 मैल खनि ओभर में विराइजी पे वई ऐं उन जे उलहंदी छोड़ छाड़ गुजे ऐं देबुल वेझो पे लंघी। मुख छाड़ लॻभॻि हाणोके वकिरे सां पूरो विछोट पर 30 मैल ओभर में पे हली। सिंधुअ जी खोड़ सारनि छाड़नि ज़रई तेज़ी ऐं ख़ुशहाली आंदी, जंहिंजे नतीजे में सिंध में हाबारियुनि जो आज़ाद राज घराणो उसरियो। बारबेरिकान जो वापारु हक़ीक़त में 100 ईस्वी धारे वापारी वाहन जे लभे पवण ऐं ॻाढ़े समुंड खां हिंदुस्तानी सामूंडी कंदियुनि वारनि बंदरनि ताईं सिधो वापारु हली पवण करे घटिजी चुको हो। उन खे वरी अहमियत उते ईरानी यहूदियुनि जे आबाद थियण करे मिली ऐं सासानी सल्तनत जे उसरण सां सिंध सां बारबेरिकान, जंहिंजो नालो यहूदियुनि जे सिंगाग या देवल जे करे फिरी देबुल थियो, रस्ते वापार में वाधारो आयो। सिंध सां वापार जे नतीजे में थर मां पिणु माल सिंध नार ते ठहियल नंढड़े बंदर पारी नगर रस्ते परॾे वञणु लॻो। हिन बंदर तां वापारी घणे भाङे पारी नगर वेझो लूण खाणियुनि मां निकिरंदड़ लूण जो थींदो हो ऐं उन खां सवाइ थर जी गाए, माहे, ओठे, रेढे ऐं ॿाकरे माल ऐं देबुल मां सिंधुअ जे पटनि ते सोटी कपिड़े, चांवरनि, नीर ऐं तेली बिजनि जो वापारु पिणु थींदो हो। खंडु ईरान ॾांहुं दवा थी वेंदी हुई ऐं पुस्त मां ठहंदड़ शयूं आफ़ीम समेत पिणु दवाऊं थी वेंदियूं हुयूं। हिन बंदर तां ॾेसावर वेंदड़ कोहिस्तान जो माल। सिंध जो वॾो धर्म ॿुध मत हो ऐं थर रेगिस्तान जी ॾखण ओभिरंदे वारनि भाङनि जो जैन मत। वापार वारे तबिके खे सुखियो सताबो बणायो, जन ॿोधी, ठुल ऐं जैनी मंदर अॾण लाइ दान ॾिनो। वीरावा ऐं नगर पारकर पिणु सिंधनार मथां ध्यानु विझिया, जंहिंखे पिणु पाणी लोणी दरिया रसाईंदो। केतिरनि ई नवनि शहरनि जो वसणु सिंधु दरिया जे के क़दुरु जटराव करे वहण जो नतीजो हो, जंहिंजी छोड़ बेटारी जो मुंड 500 ईस्वी धारे हाणोके शहदादपुर वेझो हो। उभरंदी छोड़ छाड़ ते ॾेपर, घांघरो, झोल, ब्राह्मण आबाद, ढुलिया, मीरपुर ख़ासि वारो ठुल्लो ऐं नऊं कोट शहर हुआ। विची छोड़ छाड़ जेका तन ॾींहंनि में मुख छाड़ हुई, तंहिं झिरक वेझो लंघी किंजर ढंढ खे पाणी ते रसायो, जंहिं ते झिम, हाणोको, झमपीर, गुजो ऐं देबुल जा अहम शहर हुआ। सिंध जे उलहंदी छाड़ जेका मंछर ढंढ ॾांहुं थिए वई, तंहिं मथां धामराहू जो अहम शहर हो। वञड़ोठ, माथेलो,
ऐं ड्रिब ॾेथाड़ी हाकिड़े मथां हुआ जेको सुकी चुको हो, पर ॿोॾ वारी मुंद यानी जुलाई ऐं अगस्त में सिंधु ऐं सुतलज जे उथल जो पाणी आयुसि पए। बगरोर अलोर वेझो हिकु नंढड़ी वसंदी हुई ऐं सिंधुअ जे अलोर गारज मां लंघंदड़ उभरंदी छाड़ मां ईंदड़ पाणीअ जे आसरे हुई। सिंधु दरिया जे वकिरे में लाड़ सिंध में 700 ईस्वी धारे आयल फेरे उन इलाइक़े जे केतिरनि ई आम शहरनि खे कंहिं कम जो न छॾियो, जेके उन खां पोइ गैर आम वसंदियूं थी मौजूदु रहिया। साॻियो ई हशर नए कोट, ढलिया, नेरून कोट, झिरक ऐं सॾेरण जे दड़े जो थियो। 10वीं सदी ईस्वी जा शहर ॾेखारियल टेबल इब्न हौकल ऐं इस्तखरी मुताबिक़ उन्हनि जा हंध ऐं हाणोका नाला। 10वीं सदीअ जे अरब लेखकनि मुताबिक़ नाला हाणोका नाला: सदोसण, सेवण, अल रुर, अलोर, कलारी दे कलारी ज़िलो नवाबशाह में फिटल माग। मंसूरा अरबन 8वीं सदीअ में हिन जो नालो मटाए उहो रखियो, ब्रह्मणाबाद। नेरून हैदराबाद वारे हंध ते नाहे, 10 खां 15 मैल ॾखण ओलहंदे पासे गंजे टकर जे पाड़ में आहे। बहरे फारस, ईरानी समुंड, अरबी समुंड। बानिया बाइज़ा काहू जो दड़ो जो फिटल माग या ढलिया जो फिटल माग। मंजाबारी, मंगो पीर, देबुल, बंभोर, जिम, जमपीर 1000 खां 1500 ईस्वीअ दौरान वसंदियूं। 10वीं सदीअ खां 13वीं सदीअ जे पछाड़ीअ ताईं दरिया पंहिंजो वकिरो ब्रह्मणाबाद जे वेझो ओॾो ऐं उन खां हेठि घटि में घटि 3 भेरा मटायो। तंहिं करे सूमरनि खे पंहिंजी राजधानी 3 भेरा लॾाइणी पई। मंसूरा ब्रह्मणाबाद खां ठरी मातली तालुके में फिटल माग, उतां मोहम्मद तूर जातीअ खां 5 मैल उत्तर में फिटल माग ऐं उतां ठट्टो ब्रह्मणाबाद खे महमूद गज़नवीअ 1026 ईस्वीअ में बाहि ॾेई साड़ियो ऐं उहो उन ई वक़्त खां वठी फिटो पियो आहे। देबुल बंबोर खे ख्वारज़म शाह 1224 ईस्वीअ में बाहि ॾेई साड़ियो हो ऐं पारी नगर खे पिणु उन्हनि ॾींहंनि में साड़ियो। हाकिड़े में ईंदड़ उथल जो पाणी पिणु घटिजंदो वियो ऐं वञणोठ वारी वसंदी फिटण लॻी। आबी फेरनि हिननि 500 सालनि में लाड़ सिंध में केतिरियूं ई नंढियूं छाड़ूं वहायूं, जंहिंजे नतीजे में चांवरनि जी पोख ऐं मच्छीअ जे आसरे केतिरियूं ई नयूं वसंदियूं वसियूं। अहिड़ियूं 100 खां वधीक वसंदियूं ॻोल्हे हथु कयूं वयूं आहिनि ऐं पाकिस्तान आर्कियोलॉजी नंबर 8 में रिपोर्ट थियूं आहिनि। सिंधुअ जे उलहंदी छाड़ मथां उतर सिंध में सूमरनि जो हिकु सुहिणो शहर जणाणी वसियो, जंहिंजा फिटल आसार उन ई नाले वारी देह में तालके वाराए में वाराए शहर खां रुगो 2 किलोमीटर ओलह पासे मौजूदु आहिनि। वेझण में मुंहिंजो हिननि आसारनि ते वञणु थियो। आसारनि वेझो वसियल जणाणी ॻोठ में रहंदड़ डॉक्टर अली अकबर कुरैशीअ वटां ख़बर पई त आसारनि वारी ॿनी पोख लाइ अलाट थी वई ऐं हाणे उते पोख पई थिए। सिंधीकार सिंधुअ जे मुख ऐं विचीं धारा राधण जे साम्हूं हिकु छाड़ छॾी ऐं माहा ढंढ जे विचां लंघी ककड़, बाग़बान, फाका, भान, समताणी, रेल ऐं आराज़ीअ वारो लंघ वरितो ऐं वरी सिंधुअ सां वञी गॾिजी सेवण ऐं टलटीअ जे विच ते हिकु तमामु वॾी ढंढ ठाहे छॾियईं। टलटीअ जे विच ते हिकु तमामु वॾी ढंढ ठाहे छॾियईं। हिन छाड़ मेहड़, ख़ैरपुर नाथन शाह, दादू ऐं जोही ऐं सेवण तालुकनि जे ओभारनि भाङनि खे 14वीं ऐं 15वीं सदीअ में सिंध में सभ खां वधीक अहम इलाइक़ो बणाए छॾियो। 1300 ईस्वी धारे सिंधुअ जे लाड़ सिंध में उलहंदी छोड़छाड़ पंहिंजो कलरी वारो पेट छॾियो ऐं मथसि वसियल वसंदी साम्हूं ई फिटी वई। देबुल जी जाइ हिकु नई बंदर लाड़ लाहिरी वरिती। सिंधनार सुकी वई ऐं उन खां अॻिते उहा कच्छ जो ऋण कोठजण लॻी। ब्रह्मणाबाद ऐं अलोर अॻे ई 11वीं सदीअ जे मुंड खां फिटी चुका हुआ ऐं उन्हनि जी दास्तानवी दिलू राय जे बुछड़ाइण जे करे फिटण वारियूं लोक कहाणियूं हलियूं पए। कलानकोट घणो करे 14वीं सदीअ में ठटे सां गॾु ठहियो। शाह कपूर मोहम्मद तूर खे दरिया जी छोड़छाड़ गोंगड़ो 1300 ईस्वी धारे कंहिं वक़्तु छॾे वई। अटकल 1351 ईस्वी धारे जणाणीअ अॻु ई फिटी चुको हो, उन ई खे थी सघे थो समन साड़ियो हुजे। जन सूमरनि खे बेदख़ल करण लाइ वॾो ॾाढो कयो। 1500 खां 1550 ईस्वीअ में वसंदियूं।
को वॾो फेरो न आयो सवाइ उन जे त मुखधारा जंहिं दरबेले जे उतर वटां राधण जे साम्हूं पुठी सदीअ में हिकु मंगली छॾी हुई, मुख वहकिरो बणिजी वई ऐं दरिया राधण जे साम्हूं खां आमरीअ ताईं पंहिंजो पेटु छॾे वियो। पाट, आराज़ी ऐं बख्तियारपुर जा शहर जेके उन वक़्तु खाॿे कप ते हुआ से हाणे साॼे कप ते आहिनि। पुराणे पेट जा निशान माहा, सुतियारो, जाखपुरी, पीर गुणियो ऐं टिल्टी नाले ढंढुनि जी कतार जे रूप में ॾिसण में अचनि था। उन हीअ पिणु मेहड़, ककड़, दादू ऐं सेवण हवेलीअ खे शाहूकार तालका बणायो। साॻी तरह सां बदीन, चाचकाण, छोड़ बेटारी डेल्टा वारे इलाइक़े में रेण दरियाह ते सिंध जो हिकु अहम ऐं शाहूकार इलाइक़ो हो।